अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पेट्रोल राब्ता कमेटी PTI अॻवान जहांगीर तरीन ग्रुप जी वज़ीर आज़म सां मुलाक़ात जी दरख़्वास्त क़बूल। वज़ीर आज़म सुभाणे जहांगीर तरीन ग्रुप जे 30 पार्लियामेंटेरियन सां सुभाणे मुलाक़ात कंदो। ज़रियनि जो चवणु आहे त जहांगीर तरीन जी बि सुभाणे इमरान ख़ान सां मुलाक़ात थी सघे थी। माज़ीअ जे हुक्मराननि सीड़पकारी ॿाहिरि ऐं सियासत पाकिस्तान में कई। बरतानवी वज़ीर आज़म वटि लंदन जे महांगे इलाइक़े में घर न आहे, पर हिननि लंदन जे महांगनि इलाइक़नि में महल ठाराया। वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्तान में किसान कार्ड जे इफ़्तिताही तक़रीब दौरान शरीफ़ ख़ानदान ते तनक़ीद। इमरान ख़ान चयो आहे त 2.5 साल अॻु बॉलीवुड एक्टर कॾहिं पाणीअ में त कॾहिं किथे बि रुगो फ़ोटू कढाया। सिंध सरकार कोरोना SOPs ते अमल कराइण लाइ फ़ौज खां मदद तलब करे वरिती। इंट्रासिटी पब्लिक ट्रांसपोर्ट बि 29 अप्रैल खां बंदि करण जो ऐलान। तालीमी इदारा बि बंदि थींदा। सरकारी ऑफिसज़ में हाज़िरी बि 20% हलंदी। जेलनि में कैदियुनि सां मुलाक़ात ते पाबंदी लागू। मार्केट्स बि शाम 6 वॻे बंदि करण जी हिदायत। सिंध असेंबलीअ जे इजलास दौरान PTI ऐं हुकूमती मेंबर्स विच में सख़्त जुमलनि जी ॾे वठि। PTI जे अरसलान ख़ान चयो आहे त नेब सां प्ले बार्गेनिंग कंदड़ सूबाई सेक्रेटरीज़ सीड़पकारी करे अरबे रुपयनि जी करप्शन कनि था ऐं हर साल उहे 690 अरब रुपया खाई वञनि था। पीपल्स पार्टीअ जो ज़ुल्फ़कार शाह PTI जे मेंबर्स जा डोमिसाइल जाचण जो मुतालिबो करे छॾियो ऐं हुन चयो आहे त PTI जे केतिरनि ई मेंबर्स जा डोमिसाइल जाली आहिनि। मुल्क में कोरोना जी सूरत हाल संगीन। मरीज़नि जो मजमूई अंगु 8 लख खां वधी वियो। 24 कलाकनि दौरान वधीक 70 मरीज़नि हयातियूं विञायूं। 4825 नवां केसिस बि रिपोर्ट। फौतियुनि जो अंगु 17,187 थी वियो। कराचीअ जे सेंट्रल ज़िले में शहरीअ खे बरतानवी क़िस्म जे कोरोना वायरस जी तस्दीक़। मरीज़ जे घर ऐं भरपासे में स्मार्ट लॉकडाउन लागू कयो वियो। DC सेंट्रल मूजिबि बरतानवी वायरस जी पखेड़ रोकण लाइ स्मार्ट लॉकडाउन लागू। क्वारंटाइन कयल मरीज़ सां मुलाक़ात कंदड़नि जूं टेस्टूं कयूं वेंदियूं। जेको मास्क न पाईंदो उहो जेल वेंदो। लाहौर जे कमिश्नर कर्फ्यू लॻाइण जो इशारो ॾेई छॾियो। लाहौर जे कमिश्नर मोहम्मद उस्मान चयो आहे त कोरोना केसिस सबबि हेल्थ सिस्टम ते दबाव वधी रहियो आहे। फंक्शनल लीग अॻवान MP नुसरत सहर अब्बासी सकरंड जे मुअज़्ज़ज़ शख़्सियत ऐं काफ़ लीग जे अॻवान फ़क़ीर मोहब जमालीअ जे गिरफ़्तारीअ खां पोइ यकजहतीअ तौरु सकरंड लॻ संदसि ॻोठ कुंबली मां पहुती, जिते नुसरत सहर अब्बासी ख़िताब कंदे चयो त असां उन मुजाहिद सूर्य बादशाह जा पोइ आहियूं जंहिं अंग्रेज़ी सरकार खे अखियुनि में अखियूं विझी वतन या कफ़न आज़ादी या मौत जो नारो ॾिनो। उन जज़्बे खां असांखे केर बि पोइ ते हटाए न सघंदो। हुकूमती धुर बौखलाहट जो शिकार थी वई आहे। जंहिं मौक़े ते फंक्शनल लीग अॻवान सरदार अब्दुल रहीम, सरदार शेर मोहम्मद रिंद, अरशद शर ऐं ॿिया गॾु हुया। फ़क़ीर मोहब जमालीअ जे फर्ज़ंद सलीम जमाली ऐं ॿियनि पारां नुसरत सहर अब्बासीअ जो शानदार इस्तक़बाल। घोटकीअ में स्टेप फाउंडेशन पारां रमज़ानुल मुबारक जे बाबरकत महीने में इफ़्तियारी दस्तरख़्वान लॻायो वियो, जिते मुसाफ़िरनि ऐं राहगीरनि पारां इफ़्तारी कई वई। उन मौक़े ते स्टेप फाउंडेशन जे चेयरपर्सन शाइस्ता बलोच पारां घोटकी मज़ूर इताद जे माज़ूर माण्हुनि में ईद जा कपिड़ा पिणु तक़सीम कया विया। शाइस्ता बलोच मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सखर, पनो, अकिल, खैरपुर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में स्टेप फाउंडेशन पारां दस्तरख़्वान लॻायो वियो, जेको सॼो महीनो जारी रहंदो ऐं रमज़ान शरीफ़ जे बाबरकत महीने में राशन ऐं ईद जा कपिड़ा विराइण जो सिलसिलो जारी आहे। जंहिं मौक़े ते स्टेप यूथ सिंध जे सदर अक्सा खोसो, ज़िले जो अॻवान अब्दुल हनान कलवड़, कारकुन अदनान सूमरो समेत ॿिया कारकुन मौजूदु हुया। घोटकी म्यूनिसिपल कमेटीअ जे मुलाज़िमनि जो 12 महीननि खां पघार न मिलण ख़िलाफ़ मासूम ॿारड़नि सां गॾु प्रेस क्लब अॻियां एहतिजाज। मुलाज़िमनि इफ़्तिख़ार कलवड़, मोहम्मद हनीफ़ कोराई, नदीम वाजिद खावड़ ऐं ॿियनि दाहींदे चयो त असां 8 सालनि खां वठी ईमानदारीअ सां ड्यूटी करे रहिया आहियूं, पर गुज़िरियल 12 महीननि खां असां जूं पघारूं बंदि कयूं वयूं आहिनि, जंहिं सबबि असां फ़ाक़ाकशीअ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं ऐं असीं 15 रोज़े ते अॻूणे वज़ीर आला सिंध मरहूम सरदार अली मोहम्मद ख़ान महर जे वरसीअ जे मौक़े ते घोटकीअ खां खानगढ़ ताईं पैदल मार्च करे एहतिजाज रिकॉर्ड कराईंदासीं ऐं उन्हनि वसवारनि खां मुतालिबो कयो त असांजूं पघारूं जारी कयूं वञनि त जीअं असां फ़ाक़ाकशी वारी ज़िंदगीअ खां बची सघूं।
डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र चयो आहे त कोरोना वायरस जी टीं लहर मुल्क में तेज़ीअ सां फहिलिजी रही आहे। उन करे ज़िले जे अवाम खे इन ख़तरनाक वबा खां बचाइण लाइ हिफ़ाज़ती SOPs ते सख़्तीअ सां अमल कराइण लाइ हर मुमकिन क़दम खणी रहिया आहियूं। सिहत खाते वारा कोरोना जी वधीक केसनि वारे इलाइक़नि जी निशानदेही कनि त जीअं उन्हनि इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन लागू करे वधीक वबा फैलजण खां बचाए सघिजे। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न सैयद मोहसन अली शाह डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र सां गॾिजी पीपुल्स मेडिकल अस्पताल में क़ाइम कोरोना आइसोलेशन वार्ड जो दौरो करे सहूलतुनि जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर गुलशन मेमण, डॉक्टर यार अली जमाली, डॉक्टर मोहम्मद सालेह ख़ासकैली साणस गॾु हुआ। जंहिं मौक़े ते MS पारां कमिश्नर खे आइसोलेशन वार्ड में मौजूदु सहूलतुनि ऐं वधीक ज़रूरतुनि बाबति आगाह कयो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।